अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। तालका मोरो जे सिटी रिपोर्टर जानी जुमानी जी कैमरामैन आरिफ अली यूसुफ ज़ई सां शहर जे नौजवान रियान अली मेमण वलद मोहम्मद बच्चल मेमण उर्फ़ बशन मीडिया के ॿुधायो त मुंहिंजो वालिद साहब इन शहर जो मौजूद शहरी हो। असांजो ख़ानदान शरीफ़ ख़ानदान आहे। हिन चयो त असांजो ज़ाती प्लाट जेको मेमण मौला नज़द विज़न स्कूल जे भरिसां आहे, जंहिंजा समूरा काग़ज़ात मूं वटि मौजूदु आहिनि, पर हरूभरू कुझु माण्हुनि जी मुदाख़लत चुर्च ते मोरो म्यूनिसिपल मुंहिंजे प्लाट खे पंहिंजो ॼाणाए मूं मथां मोरो कोर्ट में मूं ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी, जिते कोर्ट सगोरीअ 20/11/2019 ते मुंहिंजी फेवर में जजमेंट ॾिनी। 3 महीननि खां पोइ वरी म्यूनिसिपल जी ॾिनल दरख़्वास्त पिणु कोर्ट सगोरीअ रद्द कई ऐं मुंहिंजी एग्ज़ीक्यूशन बहाल कई। सीनियर सिविल जज साहिब SSP नौशरो फ़िरोज़ DSP मोरो SHO मोरो खे हुकुम कयो त प्लाट जी तमीरात में मुंहिंजी मदद कई वञे। जेकॾहिं को फ़र्द मुदाख़लत करे त उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, मगर पुलिस मुंहिंजी सपोर्ट करण बजाए बासरनि जी वंगारू बणियल आहे। हिन वधीक चयो त मूंखे शेख बिरादरी जा माण्हू ख़ादिम शेख, न्याज़, नजब शेख, तारिक शेख, वसीम शेख बिना सबब तंग करे रहिया आहिनि। पुलिस ऑफिसर ग़ुलाम मुस्तफ़ा शेख मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं हू चवे थो त मां तोखे फुल फ्राई कंदसि। हिननि चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फ़िरोज़ समेत वस वारनि खे अपील कई त मूंखे ब्लैकमेल कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं मूंखे मुंहिंजी प्लाट ते तमीराती कमु करण जी इजाज़त ॾिनी वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।